घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे एग्जीक्यूटिव कमेटी जो पहिरियों इजलास DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो में ज़िले सदर आमिर चन्ना जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर आमिर चन्ना, नायब सदर मुसरत अली मेहर, नायब सदर शहजाद उल्लाड़क, जनरल सेक्रेटरी ताज मोहम्मद टावरी, जॉइंट सेक्रेटरी अली गौहर गबोल, मलक बशीर खजानची, हाकिम अबड़ो, इन्फॉर्मेशन सेक्रेटरी जबार मेहर, ऑफिस सेक्रेटरी कैलाश कुमार, ऑफिस सेक्रेटरी नानक राम, फरमान अली सुमरो, शबीर आरबाणी, मोहम्मद बख्श गुन्यो, तुफैल रिंद, मुमताज़ आरई बेन शिरकत कई। इन मौके ते इजलास के खिताब कंदे सदर आमिर चन्ना, जनरल सेक्रेटरी ताज मोहम्मद टावरी बेन ॻाल्हाईंदे चयो त घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट साफ़िन जे हक़ीक़ी तंज़ीम आहे जेका पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी क़यादत हेठि घोटकी ज़िले अंदर कलम धरणी जे मसइलनि बाबति हर वक़्तु पाण मल्हायो आहे। ज़िले अंदर साफ़ी जो मुआशी मसइलनि बाबति उन्हनि जी मदद लाइ पिणु एहतजाज हमेशा किरदारु अदा कयो आहे। असीं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे बहादुर लीडर लाला असद पठान जी क़यादत में हिकु मुनज़्ज़म तरीक़े सां कमु करे रही आहे। असांखे पंहिंजी क़यादत मथां नाज़ आहे जिन हमेशा घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट हिकु कारकुन खे बि कॾहिं अकेलो नाहे छॾियो, उन्हनि सां हर दुख सुख में साथ निभायो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।